जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां مرزاپور खां عبدالخالق جوٹیجو जी रिपोर्ट ॾींदा रहंदा। मदئجي जे ॾखण लिंक रोड वटि क़ाइम मदरसे जामعه ارقم में नामعلوم चोरन दाख़िल थी मदरसे मां चंदे जी पेटीअ में पियल रक़म ऐं सेफ चोराए विया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ मदरसे जे कथابين عظمت الله भुट्टो, حافظ عبدالله भुट्टो, حافظ مسعود, نجيع, شفيع بروهي ऐं ॿियनि जी अॻवाणी में احتجاجي मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। जिते नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुननि जो चवणो त असांजे मदरसे मां जिंदो दिरो वासी यामीन भुट्टो चंदे जी पेती मां 12,000 रुपया ऐं अलमारी चोराए विया, जंहिंजो केस बि दाख़िल आहे, पर पुलिस हुननि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। हुन पुलिस या आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त नोटिस वठी मुलविस जावेदार खे गिरफ़्तार करे चोरी कयल रक़म ऐं सामान वापसि करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। हीअ मस्जिद तक़वा जामعه ارقم मदरसो आहे मदئجي शहर में। 2019 में हितां हिकु कबड़ चोरी थी वियो, जेको बनियामीन भुट्टो पुटु उबैदुल्लाह भुट्टो वेठल ॻोठु जिंदो देरो हिन तामीराती कमु करे रहियो हो ऐं शाम जो लहंदे लहंदे उहो कबड़ खणी वियो, जंहिंजे अंदरि 12,000 रुपया चंदे जा पैसा पिया हुआ। मां SP साहिबु शिकारपुर खे, DIG साहिब खे, IG साहिब खे ऐं हुकूमत खे अपील कयां थो त इन चोर खे गिरफ़्तार कयो वञे, मुजरिम खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांजी जेका चोरी थी विया उहा बरामद कई वञे। अञा ताईं 1 अगस्त 2021 में उन ते पकी FIR कटी वई आहे, अञा चोर गिरफ़्तार न थियो आहे। मूंखे ख़तरो आहे त उहो